भिटाइयाबाद में पावर हाउस भरिसां नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल थियण सबबि पुल जो हिकिड़ो हिसो 3 सालनि खां टुटल। शहरियुनि खे अचु-वञु में शदीद मुश्किलातूं पेश अचण लॻियूं। पुल जे ॿिए हिसे ते ट्रैफ़िक जो दॿाउ ज़्यादा हुजण करे ट्रैफ़िक जाम रहण रोज़ानो मामूल बणिजी वियो आहे। मिंटनि जो सफ़र कलाकनि में थियण करे शहरी सख़्त मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। केतिरनि ई गाॾियुनि सां हादसा बि पेश अचण लॻा। पुल जो कम जल्द न थियण सबबि कंहिं बि वक़्तु पुल जो ॿियो हिसो वॾी हादसे जो सबबि बणिजी सघे थो। जॾहिं त मेन रोड जी पुल टुटण हुजण करे भिटाइयाबाद में बख्तावर दुबई हाउस एयरपोर्ट सफूरा PIA सोसाइटी नवाज शरीफ फ्लैट पहलवान ॻोठ तरफ़ ईंदड़ वेंदड़ गाॾियूं कलाकनि जा कलाक फासी वञनि थियूं। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि मोहम्मद सिद्दीक बिलादी गुलाम यासीन महर मोहम्मद खान ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 3 सालनि खां पुल जो हिकिड़ो हिसो किरी पियो आहे, जंहिं जो हिन वक़्त ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे नोटिस न वरितो आहे। काफ़ी दफ़ा एहतिजाज बि कया, लिखत में शिकायतूं बि जमा करायूं, पर कोन हड़तेल नाहे निकितो। केतिरा भेरा हिन पुल न हुजण करे गाॾियुनि सां हादसा पेश आया आहिनि। क़ीमती जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। पुल जे भर में मेन बख्तावर दुबई हाउस आहे। अगरि पुल जो कम शुरू न कयो वियो त मजबूरन असीं मेन बख्तावर हाउस जी गेट अॻियां एहतिजाज कंदासीं। इन्हनि सिंध हुकूमत, वज़ीर बिल्दियात एडमिनिस्ट्रेटर कराची, डिप्टी कमिश्नर ओभर खां फिलफोर पुल जो कम मुकमिल करे शहरियुनि खे सफ़री सहूलियत मुहैया करण जो मुतालबो कयो आहे। वधीक अपडेट लाइ असांजो फेसबुक पेज लाइक कंदा, सिंध रंग न्यूज़ यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा।